दोस्तों ही कराची जी कार बाज़ार आहे यूपी में जगह लगंदी आहे। इते अॼु असां मौजूदु आहियूं। असांखे हिकिड़ो माण्हू नज़र आयो आहे। अचो त ॾिसूं हुनखे किथे आहे ऐं केरु आहे। ऐं दोस्त असांखे हिते हिकिड़ो हमराह नज़र आयो आहे। दोस्त इन बाज़ार में असांखे हिकिड़ो हमराह नज़र आयो आहे। अलाए तव्हां सुञाणोसि था अलाए नथा सुञाणोसि, पर मां ॾिसी वरितो थी मांसि हे लिकी लिकी आयो आहे। दोस्त मुंह ते ॾेकर शर्माए छो थो। दोस्त शर्माए छो थो। दोस्त हिते कीअं मुझे साइड बिजनेस है। ये साइड बिजनेस आहे जी माना गाॾी खे अॻिते पोइते कंदो आहीं? बिल्कुल। हे पोइ डिगी डेंट अथसि या ना ना ओके ही रिपोर्ट है। ओके रिपोर्ट आहे? सॼी गाड़ी चेक करे आया जा। मां ख़बर थी मां गाॾी चेक कंदो आहियां पोइ भली दोस्त हुजे यार हुजे। हां पोइ भला हे घणा पैसा ॾिना? मां 30 बचा। 32 बचे। हे फोन कंहिंजी आई अथई? माई जी आहे? ना ना के छोकिरी जी आहे? दोस्त जी है। दोस्त जी आहे? हां पोइ छा थो सम्झे भला हे अॼु छा पियो फील करे? अच्छा आऊं तो हर संडे ते ईंदो आहियां, मुंहिंजो कम ही इहो है। अच्छा साइड बिजनेस है, खुदा बख्शे। साइड बिजनेस आहे? साइड बिजनेस त तुंहिंजी ॿी आहे? मुंहिंजा काफ़ी बिजनेस आहिनि, छो त मीडिया में सभु कुझु न आहे। इंसान खे ॿियो कुझु करणु घुरिजे। मां कंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां। मतिलबु गाॾियूं ॾींदो आहीं वठंदो आहीं? बिल्कुलु। अच्छा हे गाॾी पोइ ॾिसो छा लिखियल आहे हिन गाॾी ते? चांडियो लिखियल आहे। मूं तोखां ई वरिती हुई। मूंखां वरिती? बिल्कुलु तोखां वरिती हुई। अॼु विकण आयो आहीं? बिल्कुलु, वरी ॿी का सुठी वठंदासीं। छा जे करे थो भला यार इहो तूं कमु करी? पहिरियों इहो ॿुधा। छो त तव्हां ॾिसो पिया महांगाई तमामु घणी थी वई आहे ऐं उन हिसाब सां असांखे घर हलाइणो हूंदो आहे, पंहिंजे पाण खे हलाइणो हूंदो आहे। काफ़ी सिस्टम आहिनि, त उन हिसाब सां बिजनेस साइड बिजनेस ज़रूरी आहे यार इमरान भाई। हा तमामु ज़रूरी आहे यार। मां गाॾी त तुंहिंजी ॾेखारियां न व्यूअर्स खे। दोस्तो ये गाड़ी आहे ज़फ़र जिसकानी जी। इहा गाड़ी बि मां ई ॾिनी, हिनखे अञा ताईं चांडियो लिखियल आहे। अॼु ज़फ़र जिसकानी पकड़िजी पियो आहे, गाॾी सेल करणु आयो आहे। हे दोस्त असांजो दोस्त इहो मिसाल सम्झ मां कस्टमर आहे, गाड़ी वठण आयो आहियां, ठीक है। दोस्त ये कौन सा मॉडल है? 2000 क्या मांग रहे हैं? 230। 230? 170 दूं? इतना नीचे नहीं आओ। है? इतना नीचे नहीं आओ। फाइनल बताऊं तुम्हें मैं? फाइनल बताओ। मैं इनमें अगर तुम खरीद रहे हो तो मैं तुम्हें 2 में दे दूंगा। 2 में इसके साथ और क्या दोगे? और मैं खुद चलूंगा। मैं चलूंगा। अच्छा हाँ यार ये गाड़ी के ऊपर भी कुछ लिखा हुआ है। हाँ, ये मेरा अपना चैनल है नट बोल्ट। नट बोल्ट लिखा हुआ है। नट बोल्ट लिखा हुआ है, इधर बोल्ट बैठा हुआ है, ये भी बैठा हुआ है। क्या बोले इससे पूछ लो। अब अच्छा तो समझे गाड़ी सेल थींदसि न थींदसि? न थींदसि? हालात सही न आहिनि? रात थी वेंदी। हालात ख़राब था नज़र अचनि? रात थी वेंदी न गाड़ी जे लाइ। रात थी वेंदी? थींदसि त सही न? हाँ सेल थी वेंदी आराम सां। सेल थी वेंदी। साईं जेकॾहिं गाॾी तव्हांजी सेल थी वई, मिठाई कहिड़ी विराईंदव? मिठाई त हमेशा विराईंदो आहियां ऐं ख़ैरात कंदो आहियां मां बाक़ाइदे। ख़ैरात कंदो आहीं? ग़रीबनि खे मां। दोस्त ये गाड़ी आहे ज़फ़र जिसकानी जी। ॾिसो लाइन में वेठल आहे हिते। हे मैदान आहे, हिते हर को गाॾी विकण ईंदो आहे। हे किया गाॾी आहे 2000 जो मॉडल ऐं ज़फ़र जिसकानी सेल करणु आयो आहे। सुहिणो थो लॻे इलाही। मां करे गुरू न आहे कयो, नीयत साफ़ कयो त चेहरे ते पाणे नूर अची वेंदो। पाणे नूर अची वेंदो आहे। चओ चवां भले? हा भले चओ, तव्हांजो कम ई चवण आहे। असांजो कमु चवणु आहे। हा भले शुक्र आहे मुंहिंजो कपिड़ो खोलायो गाड़ी खे। हा इहा ॻाल्हि बि आहे, ग़लति कयो मां। न असल में इंसान जो पंहिंजो कारोबार आहे, पंहिंजो बिज़नेस आहे ऐं पंहिंजे बिज़नेस में शर्म न करणु घुरिजे। जंहिं कई शर्म उनजा पुटा करम। मां त इहो चवंदो आहियां। मतिलबु महिनत में का हर्ज न आहे? को हर्ज न आहे। अगरि मूंखे मतिलबु छोला विकिणा पिया पंहिंजे घर खे हलाइण लाइ त मां उन में देरि कोन कंदुसि। महिनत करणु खपे ऐं घर खे हलाइणु खपे। दोस्तो हे ॾिसो महिनत करे मिट्टीअ में धूड़ थियो आहे, मुंहुं कारो थियो अथसि त बि कमु करे थो। हे ॾिसो दोस्तो। हाँ बेटा मांगो इससे। चल भाई अल्लाह के नाम पे दे, तेरी गाड़ी सेल हो जाएगी। दोस्तों ये ॾिसो खीसे में घणा पैसा पियल अथसि। इहो जाम आहे पर हिन लाइ। अब खुले पैसे दो। रख लो। चल भाई इसकी गाड़ी सेल होगी? अल्लाह करे भाई की गाड़ी बिक जाए जल्द से जल्द। जल्द से जल्द। चल भाई ठीक है, अल्लाह करे तेरी गाड़ी बिक जाए जल्द से जल्द। अंकल भी खुश ना जाए।
साईं 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 भला हे मुंहं ते छो हया अथव मस्त हे बीठी अथई इहा न वठंदव हा 13 हिन इतवार बाज़ार में असांजे इंटीरियर मां सभु उहे दोस्त ईंदा आहिनि वापारी जेके आहिनि गाॾियूं ॾींदा आहिनि या वठंदा आहिनि ऐं मस्जिद तव्हां ॾिसी रहिया आहियो तमामु ख़ूबसूरत मस्जिद आहे हिन ग्राउंड में ऐं माण्हू हिते जेके नमाज़ जा पाबंद आहिनि उहे नमाज़ बि पढ़ंदा आहिनि हे ॾिसो हीअ सभु गाॾियूं जेके आहिनि तक़रीबन 5 खां 7 हज़ार गाॾियूं हिते ईंदियूं आहिनि ऐं हिते खाइण पीअण जो इंतज़ाम बि ज़बरदस्त आहे माना जूस बिरयानियूं बहरहाल सभु कुझु सही आहे हे ॾिसो दोस्त मुआरो ॾिसो लॻे थो इहो सुधो बि न थियो वाह छा थो खाए कुल्फी छा थो खाए कुल्फी पे चूसिया कुल्फी पियो चूसे बसि हाणे मूंखे लॻे थो तूं कुल्फी बि चूसी दे पुट रिकॉर्डिंग करे अथई अॻियां हफ़्ते मश्करनि जो ॻोठ मश्करण कोट वाह वाह मीर आज़म कुझु पुछ साईं अञा कुझु पुछणो अथई ॻाल्हि कपिड़ो न आया असांजी गाॾी में नट वेठो आहे बोल्ट घर में आहे नट वेठो आहे बुल्ट घर आहे लॻे थो तूं बि वॾो थी वापारी थींदे पुट कमिंग सून कमिंग सून ते पार्टनर पार्टनर आहे मुंहिंजो अच्छा असां जॾहिं खां गाॾी विकिणंदा आहियूं पोइ हुन में जेको आहे मुंहिंजे पार्टनर खे मिलंदी आहे कमीशन अच्छा बिल्कुलु मूंसां गॾु हूंदो आहे इमरान साहब जो पुटु आहे पर मां हिन चाचो थो लॻां रिश्ते में साईं अच्छा हा